अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आहियां सारंग सुमरो ऐं मां ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल। ब्रेकिंग न्यूज़। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो भेण जो सैयद मेहदी शाह कराची में कोरोना सबबि फ़ौत थी वियो। मेहदी शाह 3 हफ़्तनि खां कराची जे अस्पताल में इलाज हेठो। मेहदी शाह MD साइट जे उहिदे ते मुक़ररु हुयो। मेहदी शाह इराक़ खां वापसि वतन आयो हुयो, जे बाद कोरोना ज़ाहिर थी। पार्टी ज़रियनि मेहदी शाह जी फ़ौतगी जी ख़बर जी तस्दीक़ करे छॾी। ताज़ा तरीन ख़बर तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो भेण जो सैयद मेहदी शाह कराची में कोरोना सबबि फ़ौत थी वियो आहे। मेहदी शाह 3 हफ़्तनि खां कराची जे अस्पताल में इलाज हेठो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो भेण जो सैयद मेहदी शाह कराची में कोरोना सबबि फ़ौत थी वियो आहे। मेहदी शाह MD साइट जे उहिदे ते मुक़ररु हुयो। पार्टी ज़रियनि मेहदी शाह जी फ़ौतगी जी ख़बर जी तस्दीक़ करे छॾी आहे। ब्यूरो चीफ रिपोर्टर सैयद सजाद अली शाह, साहिल न्यूज़ नेटवर्क।